खां शुरू आहे ऐं ज़िलहज ते पूरो आहे। इस्लाम जे इब्तिदा में बि क़ुर्बानी आहे त इंतिहा ऐं पछाड़ीअ में बि क़ुर्बानी आहे। पहिरीं तारीख़ मुहर्रमुल हराम सन 24 हिजरी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहुरे इमामुल मुमिनीन इमामुल मुस्लिमीन ख़लीफ़ा दोम सैयदना उमर फारूक जी शहादत आहे। इहा ख़बर अथव? रुगो ॾहींअ जी ख़बर अथव? ॾहींअ ते छा थियो? निहायत ॾुख सां चवणो थो पवे त असां मुस्लमाननि खे पंहिंजे अकाबिरीन जे हक़ाइक़ जी उन्हनि जे तारीख़ जी टाइम तकी रखिजी 3.5 कलाक घणा सुभाणे अलाह त चओ चओ त 3.5 कलाक मां बि तकी रखां पोइ टे पहिरीं गॾे पढ़ंदासीं। मां चयोमांसि एॾो तकी 3.5 कलाक यार कहिड़ी तुका कलाक सवा भला खोड़ हे छो जी सैयदना उमर फारूक जी जो ॻाल्हि शुरू की त पूरी डॉक्टर साहब खां न थिए। साईं अब्दुल मजीद सुभाणे अलाह चओ सो मां बि सैयदना उमर फारूक जी ॻाल्हि त शुरू कई आहे भला पूरी थींदी अलाए कोन। हे नंढड़ो गॾो हिते वियासीं हिंगोर माण्हुनि खे वरी तकड़ निमाज़ जी ग़लती मूंखां थी वई निमाज़ पढ़ी पोइ वेहूं हा त सुठो हो। मां चयोमांसि यार हिकिड़ो बुज़ुर्ग हो असांजो बोले तकड़ीर शुरू करणु ईंदी ही चओ त मूंखे पूरी करणु ॾांहुं कान थी अचे। मां त मुंहिंजी बि हालत इहा आहे मूंखे त हाणे शुरू करणु बि ॾांहुं कान थी अचे। पोइ कंहिंखे चई यार तकड़ीर शुरू त कयां थो पर मूंखे पूरी करणु ॾांहुं नथी अचे। कमु सवलो आहे बसि पछाड़ी चवंदो कर आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिन तकड़ीर त शुरू कई हिनखे आख़िर दावाना बि ॾांहुं कान अचे। तकड़ीर करे 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 थको त रहिजी त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। और जब ॿुधंदो 2-3 मिंट त मां तकड़ीर कयां इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन कयां जीअं तव्हांजी मर्ज़ी। गर्मी तव्हांखे तपाए खयो आहे। पहिरीं तारीख़ मुहर्रमुल हराम सन 24 हिजरी हुज़ूर जे सहुरे हज़रत अली साईं जे न्याणे सैयदना उमर फानी साईं वॾा बुज़ुर्ग अची हाणे मुंहिंजी तकड़ीर त हींअर जाइज़ ई कान्हे का। सिंधीअ में त असां चवंदा आहियूं त पाणीअ हूंदे तयमुम न थींदो आहे पोइ हाणे साईं जी वधीक मर्ज़ी। मूं वारा माइट निहायत ॾुख अफ़सोस सां ॻाल्हि कयां त मूं वारा माइट उन ॾींहुं ईद मल्हाईंदा आहिनि। हुज़ूर जे सहुरे ख़लीफ़े दोम सैयदना उमर फारूक जी शहादत आहे ईद मल्हाईंदो आहे। तव्हां वटि वटि अल्हम्दुलिल्लाह आलिम बि आहिनि बरोचन में हाफ़िज़ बि आहिनि क़ारी बि उलमा सां बि तव्हांजो रब्तो आहे तव्हां ॾे अलाह कयो त बचाव हूंदो। ईद चवंदा बाबा शुजा पीउ हो हुननि जो नालो पुछान पीउ जो बाबा असां पाण में भाउ रहियूं भाउ बाबा हुनखे चइबो आहे असां वरी हिकिड़ो डॉक्टर आहे मूंसां गॾु पढ़ंदो नालो बोला खणांसि अमानुल्लाह हाणे रिटायर कयो असां बि रिटायर थी विया आहियूं। अॼु तक साईं अब्दुल मजीद सां हिसाब कयूं साईं अब्दुल मजीद खां बि वॾो आहियां। उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त अकुल अञा ताईं कोन आयो आहे भई उमिरि वॾी थी वई आहे। पोइ उते नौशहर में जलसो थियो मुला हिकिड़ो आयो 50 वाह जी तकीर रखी छा चई त शिया सुन्नी भाई भाई टीजी जमात किथों आई समझो था अलाए कोन। डॉक्टर MBBS डॉक्टर सोना MBBS गॾु पढ़ियासीं तकीर ॾाढी भली कई छा चई त शिया सुन्नी भाई भाई टीजी जमात किथों आई तव्हां आहियो टीजी जमात हो हिन पाण में भाउर मतलब भाउ बाबा चइबो हुनखे जंहिंजो पीउ साॻियो हुजे। भाई ॻाल्हि सही कयो की न? ॿुधायो तव्हांजो पीउ कहिड़ो आहे या मुफ़्ती हनीफ़ लाइ छॾे थो वञा इहो ॿुधाईंदो आहे मूंखे पंहिंजे प्रोग्राम जो बि कमु करिणो आहे। हे उन ॾींहुं ईद मल्हाईंदो आहे बाबा फेरोज़ लांती मजूसी ईरानी हिननि जो पीउ हुआ। 18 ज़िलहज सन 35 हिजरी हुज़ूर जे दोहरे दामाद सैयदना उस्मान गनी जी शहादत आहे। उन ॾींहुं में ईद मल्हाईंदो आहे। उनखे चवंदो आहे ईद ख़दीर। छा चवंदो आहे? मुंहिंजे क़लील मुताले में आयो आहे त कंहिं बि नबीअ जूं कंहिं बि शख़्स खे लॻोलॻ 2 नियाणियूं लाॻीतो निकाह में न आयूं आहिनि। कंहिं सैयदना आदम अलैहिस्सलाम खां वठी
ख़ातमुल अंबिया आख़िरी नबी मिठे मुहम्मद रसूलुल्लाह ताईं कंहिं बि नबीअ जूं कंहिं बि उम्मतीअ खे बनियानियूं लाॻीतियूं निकाह में न आयूं आहिनि। सैयदना उस्मान गनी अहिड़ो ख़ुशि नसीब आहे जंहिंखे यके बाद दीगर महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जूं बनियानियूं निकाह में आयूं आहिनि। हिकिड़ी फौत थी साईं जन ॿी नियाणी उम्मे कुलसूम जो निकाह सैयदना उस्मान गनी सां करणु फरमायो। तव्हां मां केरु शादीशुदा आहिनि? केरु बि शादीशुदा कोन्हे। गर्मीअ में माइन था हथो खणी आयो छा? सहुरे खां कॾहिं पुछजांइ भाई हा मरे त ॿी ॾींदे सड़ियो वेठो हूंदी। ख़बर तव्हांखे मूं फ़क़ीर सैयद सां सची न कंदो। ॿी फौत थी महबूब फरमायो लो इन्नली अर्बईन बिंतन लज़व्वजतु उस्मान वाहिदतुन बअद वाहिदा। महबूब सुहना उस्मान मूंखे हुयूं नियाणियूं 4 मां या त परणाए छॾियूं या फौत थी वयूं। जेकॾहिं मूं महबूब मुहम्मद मुस्तफ़ा खे 40 नियाणियूं हुजनि हा यके बाद दीगर तो उस्मान जे निकाह में ॾींदो वञा हा। हिकिड़ी फौत थी हा तोखे ॿी निकाह में ॾियां हा। 4 ॿी रिवायत में मिअतुल लफ़्ज़ आयो माना 100 नियाणियूं हुजनि हा। छो त मूं मुस्तफ़ा जहिड़ो तोखे सहरो न मिलंदो तो उस्मान जहिड़ो वरी मूं मुस्तफ़ा खे दामाद ऐं न्याणो न मिलंदो। हे उन ॾींहुं वरी ईद कंदो अथई। मूं अर्ज़ु पे कयो त इस्लाम जी इब्तिदा में बि क़ुर्बानी आहे इंतिहा में बि क़ुर्बानी आहे। साल जे इब्तिदा में बि क़ुर्बानी आहे साल जे इंतिहा में बि क़ुर्बानी आहे। मुहर्रमुल हराम में बि क़ुर्बानी आहे त ज़िल हज में बि क़ुर्बानी आहे। 10 ज़िल हज सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी आहे। 10 मुहर्रमुल हराम सन 61 हिजरी मुंहिंजे अबे सैयदना हुसैन जी करबला में क़ुर्बानी आहे। दुआ कयो अल्लाह ताला इन्हनि जूं क़ुर्बानियूं क़बूल फरमाए। असांखे बि इन्हनि जे नक्शे कदम ते हली करे हर क़ुर्बानी ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। साईं हाणे अची वियो हाणे साईं जे अॻियां मुंहिंजो वाइदो मुनासिब कोन्हे बसि मां आयत जो तर्जुमो कयां। एतिरो टाइम त वेहंदव न कोन्हे वेहंदव न वेहंदव त हाणे मां बि लाउड छॾियां। हिन रिपड़ीअ में वञी रसो कम सां ॿुधाए बि वियो हूंदो। साईं अहमद शाह जे पीउ सां हूंदी संगत। अहमद शाह आलिमा जलसन में बि हलंदो आहे। पोइ मां चयोमांसि तुंहिंजे पीउ सां संगत इहो दावत ॾींदो हो तूं दावत ई कोन थो ॾी। चईं अचो। मां वरी जीअं हिन खे चयुमि त पहिरीं तकीर 9 बजे मां कंदुसि। मां 9 बजे आयो हा। पोइ मौलवी अची वेंदा। पोइ वरी मूंखे हिकु त वारो कोन ॾींदा आहिनि भई मौलवियुनि जे अॻियां इल्म वारनि जे अॻियां ॻाल्हाइण वरी मुनासिब कोन्हे। मां चयोमांसि पहिरीं तकीर मां कंदुसि। चईं भली। मां पहुतो साईं 9 बजे जेको मौलवी अचे हवाई जहाज़ ते चढ़ियो अचे। मां हींअर तकीर कयां मां हींअर तकीर मां चुप करे वेही रहियोसि। मां वरी तव्हां सैयदनि जी महबत में आयो आहे जीअं तव्हां बरोतनि जी महबत में आयो आहे। हिकिड़ो टाइम अहिड़ो थियो रब जो शान जो मौलवी हिकु ई न हुजे। चओ खणी सुभाणे अॼु जीअं कोन हुयो साईं खे चई आया आहिनि। मां तकीर शुरू कई आहे वारो मूंखे लॻी वियो। पर ॻाल्हि घुटाइणी वई ॻाल्हि वधंदी ॻाल्हि वई वधंदी जेसिताईं हाणे बसि कयो मां नथो बसि कयां जेसिताईं लाउड नथा खणो त हिकिड़ो सच में लाउड खणी हलियो। तव्हांखे यार इहा ॿार था लाउड न खणनि मां पढ़ी बसि कंदुसि। मां कई थकियल हाणे त बीमार आहियां ॻाल्हाइण जहिड़ो बि न आहियां। फरमाए त वस्तईनू बिस्सब्र वस्सलाह। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए मदद हासिल करियो सब्र सां ऐं निमाज़ सां। तकलीफ़ अची वञे व ॾुख अची वञे व परेशानी अची वञे व रब तो फरमाए त ॿ कम कयो। घणा कम साईं? इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह। हिकु त सब्र कयो ॿियो निमाज़ पढ़ो। असां वटि ॿई कोन आहिनि। ख़ुशी मिलंदी त पुटु नचंदी ॾुख मिलंदो त वरी राम हाक। असां वटि कमु उबतो आहे। अल्लाह पाण ई थो फरमाए त इन्नहा लकबीरतुन तमामु वॾी ॻाल्हि आहे साईं। सब्र करणु निमाज़ पढ़णु एॾी सोढ़ी नाहे। जेके पढ़ंदा आहिनि रब उन्हनि ते महिरबानी कंदो आहे। असांखे आदत थी वेंदी आहे निमाज़ न पढ़ूं। अल्हम्दुलिल्लाह मां नंढड़े हूंदे जो हाफ़िज़ मुफ्ती साहब सुञाणे क़ुरान न पढ़ा त मज़ो ई न ईंदो। सॼो ॾींहुं सम्झंदुसि त का शइ रहिजी वेंदी। इहो वज़ीफ़ो उस्ताद मोहकम दिन तव्हांजे लाइ अर्ज़ु कयो। वज़ीफ़ो ख़ुदि आदत थी वेंदी आहे। उहा पोइ आदत वरी इबादत बणिजी वेंदी आहे। जेसीं ताईं क़ुरान न पढ़ंदो मज़ो न ईंदो। निमाज़ न पढ़
हिनखां पुछ मावाड़ीअ खां अचेव थो निमाज़ ते बाक़ी पिटी पिट आप खादम से नवाज़ कंदो थी त मातम दा टाइम न मिलसी नमाज दा टाइम मिलसी अल्लाह तो फरमा मदद हासिल करो सब्र सां ऐं निमाज़ सां दुआ कर अल्लाह भई कम नसीब फरमाए सोहणे हुसैन करबला जे मैदान में मुझे अबे माजर पंहिंजे अबे जी ॻाल्हि का तव्हां जा मता वरी काबली जी वञनि सोहणे हुसैन करबला जे मैदान में बि निमाज़ पढ़ी किन न सब्र कयो किन न तव्हांजो अबो जेकॾहिं अहिड़ो तारीफ़ वारो आहे त मां पंहिंजे अबे जी उस्ताद जो नथो तारीफ़ कयां तव्हांजे पीउ थो कयां मोहम्मद बाक़र ज़ैनुल आबिदीन जो पुटु हो ज़ैनुल आबिदीन इमाम हुसैन जो पुटु हो जाफ़र सादिक़ मोहम्मद बाक़र जो पुटु हो उन जो अबो अॼु बि मूंखे सॼो शजरो हज़रत अलीअ ताईं यादि आहे न हूंदो यादि त लिखियल आहे हींअर मुंहिंजी डायरी जेका नई साल जी हूंदी आहे न उन में रखंदा भेरो ॾेई ॿुधाईंदो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह खां दुआ घुरी मां 2 मिंट भला ॻाल्हायां साईं चुपड़ी करे वेही रहियो आहे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा रब खां दुआ घुरी कंहिंखां साईं असां कंहिंखां घुरूं तव्हां कंहिंखां घुरंदा आहियो नानीअ खां न अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम बिउमर बिन अल ख़त्ताब औ बिअमर बिन अल हश्शाम सुभान अल्लाह चओ त माना की ए मुंहिंजा मौला मूंखे ॿिन्ही उमरनि मां हिकिड़ो मुस्लमान करे ॾे या उमर बिन ख़त्ताब मूंखे मुस्लमान करे ॾे या अमर बिन हश्शाम अबू जहल मूंखे मुस्लमान करे ॾे ॿिन्ही मां हिकिड़ो मूंखे मुस्लमान करे ॾे जीअं मुंहिंजो इस्लाम ताक़तवर बणिजे मां त चवंदो आहियां हुज़ूर उमर खे न घुरियो आहे हुज़ूर इस्लाम जी ताक़त खे घुरियो आहे हिकिड़ो लफ़्ज़ चवां इजाज़त हुजे त साईं ॿिन्ही मां हिकिड़ो आहे दौलत वारो ॿियो आहे ग़ैरत वारो ख़ुदा करे सम्झी वञ अमर बिन हश्शाम अबू जहल इहो आहे दौलत वारो उमर बिन ख़त्ताब इहो आहे ग़ैरत वारो अल्लाह अर्ज़ कयो से ॿिन्ही मां हिकिड़ो मूंखे चूंडे ॾे अल्लाह इंतिखाब ग़ैरत वारे जो कयो असांजा बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि इन करे त बेग़ैरत जन्नत में न वेंदो दयूस जन्नत में न वेंदो अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम बिउमर बिन अल ख़त्ताब औ बिअमर बिन अल हश्शाम साईं ॿिन्ही मां मूंखे असांजो उस्ताद हूंदो हो चवंदो त हुज़ूर ॿिन्ही जे लाइ दुआ पे घुरी जेॾी महिल उमर बिन अल ख़त्ताब व अमर बिन अल हश्शाम चई त अल्लाह जिब्रील खे चयो जिब्रील डुब साईं मुफ्ती साहब मथां पढ़ियो जे मां पंहिंजे उस्ताद खां ॿुधो वॾो आलिम हुयो मौलाना अब्दुल समद फिरोही साईं अरबी टीचर हुयो एॾो आलिम मुंहिंजे साम्हूं हज़रत मदनी रहमतुल्लाह अलैहि आया अरबीअ में बि शेर ठाहे आयो त फारसीअ में बि शेर साईं जे साम्हूं पढ़ी एॾे वॾे पाइबो आलिम हो पोइ नबी साईं दुआ पिया घुरनि या अल्लाह मूंखे ॿई मुस्लमान करे ॾे जेॾी महिल पियो चए त जिब्रील खे रब हुकुम कयो त वञी हुज़ूर जे चपड़नि मुबारक ते आङुर रख व न अचेसि औ अचेसि या उमर बिन ख़त्ताब मुस्लमान करे ॾे या उमर बिन हश्शाम साईं पढ़ियो हुजे त भले थी सघे थो पढ़ियो हुजे रब इंतिखाब कंहिंजो कयो सुभान अल्लाह त चओ चई त मां हिकिड़ो लफ़्ज़ चवां सुहिणा तुंहिंजो मुंहिंजो इंतिखाब ग़लति थी सघे थो रब्बुल आलमीन जो इंतिखाब ग़लति थी नथो सघे बेशक पहिरियां इस्लाम खां सख़्तु मुतनफ़िर हो साईं अबू जहल ऐलान कयो नऊज़ बिल्लाह जेको हुज़ूर खे शहीद कंदो उनखे 100 उठ ॾींदुसि सैयदना उमर फारूक महबूब खां पोइ अबू बकर सिद्दीक़ खां पोइ जॾहिं मसनद ख़िलाफ़त ते वेठो माण्हू चयोसि तव्हांजी सभ खां वॾे में वॾी तमन्ना कहिड़ी तव्हांजी वॾे में वॾी आरज़ू कहिड़ी हुई उम्मीद तव्हांजी वॾे में वॾी कहिड़ी हुई कि इस्लाम आइण खां पहिरियां ॿुधायांव या पोइ ॾिसी ॿई ॿुधायो कि इस्लाम आइण खां पहिरियां इहा आरज़ू हुई त अल्लाह ताला मूंखे 100 ॾाजियूं अबू जहल जो ऐलान कयो 100 उठ ॾींदुसि जेको नऊज़ बिल्लाह हुज़ूर खे शहीद करे अचे साईं इस्लाम आइण खां पोइ अल्लाह ताला तव्हांखे अमीरुल मोमिनीन बणायो ख़लीफ़तुल मुस्लिमीन बणायो हाणे तव्हांजी आरज़ू कहिड़ी आहे सैयदना उमर फारूक फरमाया अॼु मुंहिंजी आरज़ू अहिड़ी आहे दुनिया जो हिकिड़ो बि चपो अहिड़ो न हुजे जिथे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो इस्लाम न पहुतो हुजे पूरी काइनात में इस्लाम ई इस्लाम हुजे महबूब जा ग़ुलाम ई ग़ुलाम हुजनि दुआ कर अल्लाह अहिड़ो तौर नसीब करे आमीन त चओ ईंदो महबूब
पेशन कोई फरमाइया हाणे दुआ कर त असां पंहिंजे अखियुनि सां इस्लाम जो ये बोल बाला ॾिसूं तलवार हथ में उघाड़ी कावड़ में चेहरो लाल बनु ज़ुहरा कबीले जो सहाबिया नईम उन सां मुलाक़ात थी उमर जो कावड़ में चेहरो लाल थे ख़ैर त अथई जी अॼु फ़ैसिलो आहे या हो रहंदो या असां कुफर ते आ त बग़ैरत अथसि नथो सम्झी लाइ छा भरोसा ऐं हे इस्लाम ते याद कादिन सां बि संगत हुजूर जे सहाबा जे दुश्मननि सां बि संगत चाहे जे प्यालीअ ते ईमान खसाए वेठो आहे सब जे इज़ी लोट ते ईमान खसाए वेठो आहे दुआ कर अल्लाह ईमान बचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए एॾे काॾे थो वञी भेणे मुस्लमान थी चुकी अथई फातिमा बिन्त ख़त्ताब मुस्लमान थी चुकी अथई तुंहिंजो भेणीवो सईद बिन ज़ैद मुस्लिम हाँ इस्लाम जे घर में अची वियो आहे उमर एॾो ख़ुशि नसीब आहे कुर्बान वञा पाण बि अशरतुल मुबशरत मंझां भेणी वो सईद बिन ज़ैद उहो बि अशरतुल मुबशरत मंझां मूं वटि किताब आहे नबी साईं जन खे जन्नत जो सर्टिफिकेट ॾिनो वॾो किताब आहे कई सहाबी आहिनि पर इहे 10 नसीब ख़ुशि नसीब सहाबी जंहिंखे तव्हां असां अशरतुल मुबशरत चवंदा आहियूं उहे अहिड़ा ख़ुशि नसीब आहिनि नबी साईं जन पंहिंजी मस्जिद में पंहिंजे मिंबर ते बीही करे हिक ई टाइम ते ऐलान कयो त इहे 10 जन्नती आहिनि अबू बकर जन्नती आहे चऊं अबू बकर जन्नती आहे हुज़ूर सचो आहे मवाली सचो आहे एॾे बि ॾिसो भरोसो न क़ाबिल थी वञे उमर जन्नतिया उस्मान जन्नतिया अली जन्नतिया तलहा जन्नतिया जुबैर जन्नतिया साद बिन अबी वक़ास जन्नतिया सईद बिन ज़ैद उमर जो भेणी वियो इहो जहिड़ो जन्नतिया अब्दुल रहमान बिन औफ जन्नतिया हुज़ूर हिक ई टाइम ते पंहिंजी मस्जिद में पंहिंजे मिंबर ते वेही करे ऐलान कयो अशरतुल मुबशरत 10 असहाब दिल खे बिशारत थी शिताब जन्नत संदा से माहिताब तिन जो नसाली दर्जा चवंदा असांजो हुज़ूर जे ज़ुबान ते एतमाद आहे जंहिंजो न आहे उहो न चवे जंहिंजो आहे उहो चवे घर आयो त हज़रत ख़ब्बाब के कुरान पाक में जा सूरत ताहा पे तो पढ़ाए चओ न सुभान अल्लाह उमर जो आवाज ॿुधी हुजूर पाण ई फरमायो अशैतान यफिरु हे तो कुफ्र जी हालत में आ ईमान आंदो हुजूर फरमायो अशैतान यफिरु सिलक या उमर अदा उमर शैतान तुझे पाछे खाई तुझी भजी वींदो आ चुमो हुजे हां अल्लाह चयो था ने मौजूद है न हलो जुमो हुजे हां त मां चवां हां जेको उमर सां प्यार करे इहो पक्को मुस्लमान आहे जेको उमर सां नफ़रत करे उहो पक्को बेईमान आहे साईं अॻे को मुंहिंजो पाचो छिके हज़रत ख़ब्बाब जो आवाज़ ॿुधो त घर जे कुंड में लिकियो सईद बिन ज़ैद खे अचे वरितई रतो छाण करे छॾियईंसि जॾहिं भेण हुनखे छॾाइण आई फातिमा बिन्त ख़त्ताब उनखे एतिरो मारियईं जो भेण बि बेहोश थी वई त बि क़ुरान नथो छॾे त बि क़ुरान नथी छॾे ऐं तव्हां असांजो भेण घर में क़ुरान पढ़ण ख़ुशि थींदासीं या नाराज़ थींदासीं असां त ख़ुशि थींदासीं न जॾहिं होश में आई कर ख़बर छा पई पढ़ी छा थी चई अदा तू असांखे केतिरो बीमारी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु पढ़ो ज़ोर सां पढ़ो याद ई वदा जब सैयद गर्मी में हलियो आहे असांखे कलमा भराया अथई अदा केतिरो बीमारी असां महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम बणिजी चुका आहियूं रतो छान करे छॾी जान असांजी टुकड़ा टुकड़ा करे छॾी त बि महबूब ते आंदल ईमान असां खां खसे नथो सघी फरमाई त ग़ुलामान मुहम्मद चांद ते साईं मूंसां गॾिजी आया दिलि वॾी थी वई अॼु भिटाए खे भेरो ॾींदुसि भिटाई जो आशिक़ वेठो आहे असां वटि हिकिड़ो क़ुरान खणी वियो त मूंखे सॼो भिटाई आहे साईं खे यादि कोन हूंदो मां त साईं तव्हांजे उस्तादनि वटि पढ़ियो आहे मूंखे यादि कोन्हे ही तो कुरान जो मौजूदो आहे चओ न सुभान अल्लाह गुलज़ार खे जम कुरान नथो खणी ॾींदे अचो त भला ॾींदा पाण हाफ़िज़ ये कुरान जो मौजूदो आहे साईं सोना जो बच्चे बच्चे जे सीननि में हिन देवबंदी आलिमनि देवबंदी क़ारिन जे क़दमनि तां कुर्बान वञा जिन बच्चे बच्चे जे सीने में हे 30 सीपारा रब जो कुरान महफ़ूज़ करे सुभान अल्लाह मां नंढे हूंदे खां पढ़ियो आहे सची ॻाल्हि अथव अॼु ताईं पढ़ां थो पियो सची ॻाल्हि अथव
हिकिड़ो बि किताब मुफ्ती साहब यादि न आहे तव्हांजो हाफ़िज़ो वधीक आहे हिकिड़ो बि किताब यादि न आहे हे क़ुरान जो मौजूदो आहे साईं सुभान अल्लाह त ख़त्ताब जे पुट सां ई उभार करे थी जवाब ॾे जे अदा जे तूं ख़त्ताब जो पुट आं त मां बि उन ख़त्ताब जी न्याणी हां जंहिं माउ जो तो खीर पीतो आहे मां बि उन माउ जी थंज धाती आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह गुलामान मोहम्मद जान देने से नहीं डरते ये सर कट जाए या रह जाए कुछ परवाह नहीं करते मैं तो गुलामी रसूल में मौत भी कबूल है आमीन त चओ मरी आयो ॾाढा मुड़स कहिड़ी कॾहिं वञी काहे वलठ लॻी पई मरी पियो ईअं बि मौत ईंदो आहे सही वञी खाट हई सिर मथां किरी मौत अची वेंदो आहे पर महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो गुलामीअ में अची वञे त महबूब जे ख़त्म नबूवत जे मथां अल्लाह ताला तन मन धन कुर्बान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए त गुलामी रसूल में मौत भी कबूल है आमीन त चओ आमीन ओ न मरंदो जंहिंजो नसीब हूंदो शहादत जो मौत सुहिणा उन खे मिलंदो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा पाण शहादत जी दुआ घुरंदा विया साईं इहे लफ़्ज़ बि फरमाया जेको शख़्स शहादत जी तमन्ना नथो करे फला अलैहि यमूत यहूदियन औ नसरानिया जेको शहादत जी तमन्ना ई नथो करे या यहूदी थी मरंदो या नसारो थी मरंदो कोन मरंदो उहो मरंदो जंहिंजो नसीब हूंदो सही भला साईं अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो आहे त भला जेकॾहिं करबला जे मैदान में हज़रत हुसैन न वञे हा हज़रत हुसैन जी शहादत न थिए हा मौत त अचे हा न साईं कोन अचे हा केरु रहियो आहे पंहिंजे लाडले पैगंबर खे अलाह घुराए वरितो शहादत जे अहिड़ी न कबीह ॻाल्हि हुजे हा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे अबे हुसैन जी शहादत जे बारे में अॻु ई ॿुधायो वियो वॾी हदीसा पर मां जेका वाक़ियो शुरू कयो मां इहो पूरो करणु साईं वेठो आहे जे अहिड़ी कबीह ॻाल्हि हुजे हा हुज़ूर खणी दुआ घुरण साईं शहीद न कराईंसि करबला जे मैदान में न घुराईंसि 72 तन शहीद न कराईंसि जे कबीह ॻाल्हि हुजे हा अल्लाह इहा दुआ मंज़ूर फरमाए हा त शहादत जो मौत टरी सघे पियो कि न पर हुज़ूर पाण शहादत जी दुआ घुरी चओ न सुभान अल्लाह हिकिड़ो शेर पढ़ां पोइ अॻिते हलां हो अलाए केसि ताईं पढ़ियुमि गुलामी रसूल में मौत भी कबूल है आमीन त चओ न जो न हो इश्क मुस्तफ़ा तो जिंदगी फुजूल है बेटा ये बरसा बीठो हो सही सही बरसा न तो भला माना के मुफ्ती साहब कावड़जी न वने से तहांजो टाइम आ त मां बस कया मूंखे पंहिंजो कमु खोड़ा हिक जवाब ठीकु आहे हिकिड़ो सिरो हबीब खे ॾींदे लज मरा कुर्बान वञा भेटाई तुंहिंजी मोहबत जे मथां सुभान अल्लाह असां वटि वरी माण्हू चवंदा आहिनि भेटाई अणपढ़ियल हो ऐं मां सच में बि पढ़ियल कोन्हे साईं खे रस्ते में बि चवंदो आयुसि मूंखे जो चओ त साईं ॼटु आहीं ख़ुशि थींदुसि बसि पुॼंदो त इन ई हालत सुठी कंदोमांव अणपढ़ियल ए पान भेटाई लाइ छो तूं ईअं चई खोड़ साईं मां तव्हां सां रिसालो रखी वेठो आहियां क़ुर पाक जूं आयतूं अथसि अणपढ़ियल इहे पढ़ंदो अणपढ़ियल इहे लिखंदो हे साईं खे वधीक ईंदा आहिनि शेर इन करे मां नथो पढ़ां हिकिड़ो पढ़ां हिकिड़ो सिरो हबीब खे ॾींदे लॼ मरा हिकिड़ो सिरो चए थो जे हुजनि सिर घणा त वारे वारे वठिया आशिक ज़हर पिया कबे ॾिसी विहसन घणो करे ऐं कातिल जा हमेशह हेराक लगन लऊं लतीफ़ चए फना कया फिराक आशिक अब्दुल लतीफ़ चए तोड़े चिकन चा कतब आह नसलन आमसा अता असां इस्लाम आणे चुका आहियूं हीअ जान ॾेई सघूं था इस्लाम ता दस्तबरदार नथा थी सघूं तूं ॿुधाए त भला छा पई पढ़ी जे मां त रब जो क़ुर पई पढ़ा की भला मूंखे क़ुर ॾे त मां बि अरब हुयो न हिन वांगुरु न क़ुर बि पढ़ंदी वरी क़ुर जे अक़ीदे जे बि ख़िलाफ़ हूंदी ला इलाहा इल्लल्लाह बि पढ़ंदी ला इलाहा इल्लल्लाह जे मुताबिक़ अक़ीदो बि न रखंदी पोइ त अरब ॿोल में सम्झे पियो ॿियो मूंखे क़ुर
कबाब टुका दो आज कोना इस्लाम कोना दो इनक रिजसुन मुशरिक पदीता ला यमसहु इल्ला अलमुतहरून रब जो हुक्म कुरान के हथ ओला जो पाक हुजे चओ सुभान अल्लाह वुज़ू करे आयो वुज़ू करे आयो सूरत ताहा ही खोले दी से हाफिज काडे विया पढ़ा सूरत को बढ़िया पुत्र ये मतलब से तो तालिब को दरगे मथो उखाड़ लोगो पिया कंटो कोला लोग टोपी तो पाए में सोना ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन ता जो शागिर्द सही मोटा भजी उन पादर हनी पारे असा ता हानो इल्ला तज़किरतल लिमन यख़शा तंज़ीलन मिमन खलक़ल अर्ज़ वस समावातिल उला अर्रहमानु अलल अर्श इस्तवा लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ व मा बैनहुमा व मा तहतस सरा व इन तजहर बिल क़ौल फ इन्नहु यअलमु السر وأخفى الله لا إله إلا هو له الأسماء الحسنى وهل أتاك حديث موسى إذ رأى نارا فقال لأهلهم كثوا إني آنست نارا لعلي آتيكم منها بقبس أو أجد على النار هدى فلما أتاها نودي يا موسى إني أنا ربك فاخلع عليك إنك بالواد المقدس طوى وأنا اخترتك فاستمع لما يوحى إنني أنا الله لا إله إلا أنا فاعبدني وأقم الصلاة لذكري सुबह से गुजार के जाते हैं जो बुधाए बजे टाइम कोने मुफ्ती साहब हो गया तमाम इन्ननी अनल्लाह कुर्बान वना समझाने वाले तामरी समझाने वाले तामे तुझे वरी न समझण ताम कुर्बान वना रब तो चए इन्ननी अनल्लाह बेशक मां अनल्लाह माई आया अल्लाह ज़याउल कासमी दे माना कंदो कोई नहीं है तू ही साईं बढ़िया वा फैसलाबाद रब तो चए बेशक मां आया अल्लाह कोई ना है अल्लाह कोई ना है हाजत रवा कोई ना है मुश्किल कुशा कोई ना है आलमुल गैब कोई ना है हर हद हाजिर नाजिर माई आया फअबुदनी मुंजी इबादत कयो वअक़िमिस सलात लिज़िक्री नमाज मुझे ज़िक्र लाए कायम कयो मुझे अब्बे हुसैन करबला जे मैदान में नमाज पढ़ी किनन कुरान जी तिलावत कई किनन अज जेको नमाज न पढ़े मुखे इजाजत दी त मां चवां त इहो मुझे अब्बे हुसैन जो जमायती नाहे असाई जेको कुरान न पढ़े इहो हुसैनी नाहे जेको नशा करे इहो हुसैनी नाहे जेको गज़की हणाए इहो हुसैनी नाहे जेको हुसैन जी पैरवी नथो करे इहो हुसैनी नाहे पर इहो सभु चओ त यज़ीदी आ इतने जने सोनो उमर पहुतो समझे कोन से कुरान हे त वरी समझे ही कोन थो मुल्ला भी ढली दुस बाबा थोड़ी बरसात या हुंदी या रहमत मुलन जा मिसाल सगोरा घणी जो बरसात पईजी वने कल राठी जमीन में पो जे मकाद उघड़ लाए भीतर न मिलदी थोड़ी थोड़ी बरसात हो जाती से तहां वारो माना करे वियो सही लैलत मुफ्ती साहब ने समझा माइटू थई तो मुखे मां त वरी सैयदा मुके सब बॉडी ईदी होले रास्ते निकाल के जायो मोला एकड़ो जेबर चढ़ी वियो आ इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर रब तो फरमायत हिन कुरान के मां क़द्र जी रात में नाज़िल कयो तहां के केड़ी खबर क़द्र जी रात छा मुफ्ती साहब सच गल है त ताई न कजाए लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर या क़द्र जी हिकड़ी रात हजार महीनन का भलिया साईं क़द्र जी रात जी गाल है न ते तो न न न न या नबी साईं जी विलादत अरे जॾहिं अहिड़ो त तफ़सीर कही कोन कयो कि क़ुरान खे नथा वरी असां ते पाण आहल बरोज कम आयुसि त ॿुधाई मान ॻाल्हि कोई सनाउल्ला चतो ई ॿुधाई थो वाइस में बरो जे जामो विढ़ी पिया मल्ह बरो त खे दसे विधाई बरो त वरी वराए खणी टंग मथां रखिया उन जामो ते मल्ह दसी थमाए कि तो छाजी दसी आ टंग त मुंहिंजी मथां थई न साईं जी मलांग असांजे मथां आहे सोना तफ़सीर उहो आहे जेको अॻियां करे आया बसि इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वञो न
भैया कंजा मुफ्ती साहब एजाज ता ही लफ्ज़ सही तुजा गलत है तफसीर कुरान जो ओहो आ जो अॻियां करे विया पहिरियां त तफसीर कुरान जो ओहो आ जो महबूब मोहम्मद मुस्तफा पान कयो आ मुक़द्दिमीन हज़रात अॻियनि चएं कयो आ हींअर हिन जट जे पुट खे इहा ॻाल्हि सम्झ में कीअं आई तूं तहरीफ़ थो करीं कुरान जी जेको पंहिंजे तरफ़ खां माना करे पंहिंजे तरफ़ खां मतिलब करे पंहिंजे तरफ़ खां तहरीफ़ करे त इहो कुरान जो मुनकिर आहे वमा यजहदु बिआयातिना इल्लल काफिरून पुट पढ़ियो ऐं लाइ कोन 21 पारो सूरत अनकबूत जो रुकू पंजो रब तो फरमाए कुरान जो इनकार जेको कंदो आहे उहो काफिर हूंदो आहे कुरान जो मुनकिर छा आहे मुफ्ती तू चओ वञो हा महिरबानी मुफ्ती हया खारे छॾियो हाणे भलिजल में चए मां त केर बस किया उभार करे थी जवाब दी जॾहिं इन आयत ते पहुतो अची त मां अहसन हाज़ल कलाम व अकरम पखे जी सॼी हवा रोके छॾिजांइ मां अहसन हाज़ल कलाम व अकरम तो एॾी गर्मीअ में चई साईं मां उते वॾो इंतज़ाम कयो आहे इंतज़ाम इहो कयो आहे जमात पको हणी हणी गश थी वई आहे जॾहिं इन आयत ते सईदना उमर फारूक पहुतो कि त साईं कहिड़ो न भलो कलाम आहे चओ खणी सुभान अल्लाह कहिड़ो न सुहिणो कलाम आहे हज़रत ख़ब्बाब भॼंदो आयो कि अबशिर या उमर इन्नी अर्जू अन तकून दावत या रसूल अल्लाह ए अदा उमर तोखे लख लख मुबारकूं हुजनि कल्ह राति बैतुल्लाह जो ग़िलाफ़ पकड़े करे महबूब तुंहिंजे इस्लाम आणण लाइ जेका दुआ घुरी मां रब मां उमीद थो कयां त रब उहा दुआ क़बूल करे छॾी तारे अर्क मां ॾिसी आयो अखियुनि सां अलाह तव्हांखे बि नसीब कंदो आमीन आमीन चओ तव्हां वरी हेॾे पैसा खपाईंदा हेॾे सही मुंहिंजो दोस्त हूंदो भोगाई पर हू पोतियो शहीद थी वियो वीचारो उहो चवंदो हुओ ख़र्चु करणु दिलि जे हेठां रोवण ऐं ख़र्चु करणु इहो दिलि जे हेठां आहे तारे अर्कम में हज़रत ख़ब्बाब कढा सईद बिन ज़ैद कढा भेण फातिमा बिन्त ख़त्ताब कढा तारे अर्कम में सहाबा में चो थी वई छा है जो उमर थो अचे रिवायत में मां पढ़ियो वजिलतिल क़ौम क़ौम ढुॾी वई अहिड़ी दहशत वारो हो अॼु बि तूं नालो खण बेईमान जेको हूंदो उमर जो नालो ॿुधी टही वेंदो मां साईं बुज़ुर्गनि सां गॾु रहियो मां बुज़ुर्गनि खां ॿुधो जेके शैतानी ख़्यालात शैतानी वसवसात ईंदा हुजनि राति जो सुम्हण वक़्तु उमर 3 दफ़ा लिखे इंशाअल्लाह अलाह हिनखे को ग़लति ख़्याल हिनखे दिलि में न ईंदो मूं सपोर्टन ते नाला रखिया आहिनि उमर अबू बकर मुंहिंजा नाला सभु वधारे में तूं वरी रख मां मूंखे भाइटियो ॼाओ नालो रखी अबू बकर जी चइनी साहबा जा नाला रखंदुसि वरी अलाह मूंखे ॾेई वरितो उन खां अॻु में वरी हमादुल्ला जी ॿी भेण उहा अञा ॼाओ कोई उमर सॾाईंदी आहे भाउ सां किरोध बि कयईं त तूं नालो न रख मां चयोमांसि बाबा तोखे ॾे में त तूं भली रखजांइ असांखे वणे थो नंढड़ीअ भेण पोइ किरोध कयोसि मां नालो रख वरी उस्मान मूं वटि अची वियो वरी अली भाऊ वटि अची वियो सुभाणे अलाह त चओ न हाणे हींअर ही नाला ई कोन्हे मां त जिथे मिलो नाला इहे रखो अॻे हूंदा शिरकिया मूंखे हमादुल्ला जा जाथे वञा न जेको पुछंदे नाल पुट जे में छा नालो हमादुल्ला नालो रखी चओ न सुभाणे अल्लाह खोड़ हमादुल्ला से मुंहिंजे पाड़े में हिन खोड़ उमिरि तो वटि थी वेंदा इंशाअल्लाह नाले जी बि इंशाअल्लाह बरकत थींदी हिते डीएसपी हिकिड़ो रही वियो तकील मुंहिंजी थी ॻाल्हि साईं नाराज़ न थिए मां हलंदुसि उमर फारूक उन जो नालो हो छा उस नालो साईं डीएसपी हो को मां पुछो मां साईं उमर फारूक असां त इहे रखंदा आहियूं मोहम्मद उमर या उमर ख़ान तो उमर फारूक जो रखियो इसे मुंहिंजो पीउ जेको हो लखनऊ जा असां आहियूं हुज़ूर फरमाया सभिनी शहीदनि जो सरदार सैयदा शबाब अहल जन्नत मुंहिंजे अबे हसन ऐं हुसैन लाइ हुज़ूर फरमायो जन्नत जे शहज़ादनि जा सरदार इहे हूंदा त हमज़ा साईं जो त छा आहे जिसे उमर दर ते बीठो आहे जेकॾहिं अलाह उमर सां भलाई जो इरादो कयो आहे त उमर इस्लाम आणींदो न त उमर जी तलवार सां उमर जी गर्दन सिर खां जुदा करे छॾींदुसि सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह हुज़ूर फरमाया पुट छा आहे चौपटो थी वई आहे जैसे उमर उधर ते पहुतो आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह पुट जल्दी कयो देर न कयो
मूंखे हिते ई उमर जे ईमान जी खुशबू अची रही आहे उमर जो अचण इहा ख़ुदि ईमान जी निशानी आहे उमर फारूक अंदरि दाख़िल थियो साईं जन उथी इस्तक़बाल कयो मां आयुसि त भरो त सभु लिकी वियो नथो अचां प्यारे छॾे नथो अचां साईं तव्हांजे वॾनि जा असां सभु वॾा मुरीद मिलियो हिकु बि कोन भरो सची ॻाल्हि अथव हुन बि साईं चयो त तव्हांजे नाले मूंखे चऊं थो त खणणु अचो न त मां कोन अचां हा जेको मूंखे खणी आयो आहे पुट जल्दी कयो परे न कजे जल्दी कयो देर न कयो मूंखे उमर जे ईमान जी खुशबू अची रही आहे उमर जो अचण इहा ख़ुदि ईमान जी निशानी आहे उमर अंदरि दाख़िल थियो साईं जन अॻिते वधी हुन जो इस्तक़बाल कयो तव्हां सां मुस्लमान हिक ॿिए जी इज़त कंदा आहियूं साईं जन उमर बिन ख़त्ताब जे दामन खां वठी करे साईं जन सट ॾेई चयो अल्लाहुम्मा हाज़ा उमर बिन अल ख़त्ताब अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम बि उमर बिन अल ख़त्ताब महबूब जो साईं हे उमर बिन ख़त्ताब जो हाज़िर थियो आहे मुंहिंजे इस्लाम खे ताक़त ॾे मूंखे उमर बिन ख़त्ताब मुस्लमान करे ॾे सुभान अल्लाह रोई करे चई साईं मां इन करे त हाज़िर थियो हा सुभान अल्लाह त चओ न अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु उमर जे ईमान आन ते हुज़ूर इस्तक़बाल कयो हुज़ूर तकबीर जो नारो बुलंद कयो सुभान अल्लाह चए मुंहिंजी ॻाल्हि सम्झे न जेसीं ताईं तकबीर जो नारो लॻंदो रहंदो तेसीं ताईं सैयदना उमर बिन ख़त्ताब जे ईमान जी यादि ताज़ी थींदी रहंदी माशाअल्लाह चाहे पियंदुसि वरी कलाक हलंदुसि मां ॿुधाए थो असां क़ुरान लाहियो आहे पेट्रोल पोइ मुफ़्तीअ खां मूंखे केरु बचाईंदो ॿी आनी त पोइ मुफ़्ती जो मूंखे शहीद करे त महीनो त भलारो सुभान अल्लाह नमाज़ जो जहाज थो सैयदनि ते असां बरोच त हिरियल आहियूं मां तव्हांखे शाबाश ॿिया बि सैयद खोड़ अथव रुगो मां तव्हांखे हथायो हा सैयदना उमर फारूक फरमायोसीं नमाज़ जो टाइम आहे छा हुकुम आहे पुट सफ़ो ॿधो त नमाज़ पढ़ूं 40 तक़रीबन मुस्लमान थी चुका है साईं बैतुल्लाह में नमाज़ छो था पढ़ो साईं फरमायो अदा उमर तुंहिंजी क़ौम वारा मूंखे बैतुल्लाह में नमाज़ पढ़णी नथा ॾियनि सुभान अल्लाह त चओ साईं अॻु में बि बैतुल्लाह में नमाज़ न पिया पढ़ो मां इस्लाम आंदो आहे पोइ बि बैतुल्लाह में नमाज़ न पढ़ो त उमर जे ईमान आन जो त को फ़ाइदो ई न थियो सुभान अल्लाह बस सफ़ू ठाही हेॾा उमर बिन ख़त्ताब हेॾा सैयदना हमज़ा साईं तलवारियूं नंगियूं जंहिंखे ॿार यतीम कराइणा आहिनि रनू बेवाह कराइणियूं आहिनि असांजे साम्हूं अचो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे वठी करे मां बैतुल्लाह में बाजमात नमाज़ अदा करे रहियो आहियां पहिरीं बैतुल्लाह में नमाज़ उमर फारूक जे ईमान आन जे करे अदा थी सुभान अल्लाह त चओ महबूब दुनिया खे दाग़ ख़त्म कयासीं महबूब दुनिया के दाग जुदा एतरो त मां टाइम तकीरी काने के है मुनो कलाक की बेकारे से तकीर कई आया न सही गाल बुधो तहां तो पढ़ल जल्दी अन पढ़ल ते कावड़ कर अन पढ़ल के हुजे का गाल न बेचारो छा गाल करे हां जेका जो बुधाया हां जेका चई त सोहना बुधाया महबूब दुनिया के दाग जुदाई जो रही सैयदना अबू बकर सिद्दीक 2.5 साल खिलाफत करे दाग जुदाई जो ॾिया सैयदना उमर फारूक 12 साल खिलाफत कई रब खां दुआ घुरी इजाज़त साईं हुजे त मां सिर्फ़ दुआ जो तज़किरो कयां मां अॻिते ॿिए पासे लॻी थुसि साईं पिया दुआ बि मुंहिंजी इंशाअल्लाह मुंडो कलाक हलंदी साईं जेका हुकुम करे आलमनि जो ख़ादिम सची ॻाल्हि अथव त को बि अमल कोन्हे को बस इहो ई अमल अल्लाह क़बूल करे जो उलमा जी ख़िदमत कई आहे उलमा जी ग़ुलामी ॾिनी आहे अल्लाह ज़िंदा बि उलमा सां गॾु रखे मौत बि उलमा सां गॾु करे जन्नत में बि इंशाअल्लाह अहलुल्लाह उलमा सां गॾु जन्नत अल्लाह जी इबारत कई सही या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन ए ईमान वारो तक़वा इख्तियार को साईं बि नथो जे त भला हलो अने समझे तो कोन बस कंदो ए ईमान वारो तक़वा इख्तियार कयो मुंहिंजनि सचनि जो साथ ॾियो उलमा जो साथ ॾियो औलिया अल्लाह जो साथ ॾियो
अहलुल्लाह जो साथ ॾियो दुआ कर त अल्लाह उलमा औलिया अहलुल्लाह जो साथ ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए बेटा इसे बैठो हो उस्ताद अब्दुल मजीद अचे चतो या वे हु पिरन वट या कर पिरन जी पचार सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह या वे हु पिरन वट कूनू मा सादिकीन सच्चन जो साथ ॾियो थानी बि रहमतुल्लाह अलैहि से तर्जुमा कयो सच्चों के साथ रह पड़ो बेटा वो तो माना करे सही या वे हो पिरन वट या कर पिरन जी पचार इनन बिन्ही खां धार शल कादिर न करे कह के जो शुक्र कुरान तो सुभान अल्लाह न कई मंगड़ो हुंदो पक्का शुक्र मिलिया से सुपरी जेरे जान यार सुभान अल्लाह चओ न चंदो सुभान अल्लाह कोन बस कंदुस छा कंदो दस तव्हांखे ॾेई लाऊ खणी वेंदो त पोइ बसि कंदुसि शुक्र मिलिया से सुपरी भरसा वेठो आहे न शुक्र मिलिया से सुपरी जेरे जान यार वेठे जिन जी वट में कोरे थिया करार आशिक अब्दुल लतीफ चए घणी कर मथार पारो तिन पिरियन खां हिकिड़ो पढ़ां शुक्र मिलिया कपड़ा त मुझे कल्ब जा मेरा ही मेरा आहे रसाले में हमारा किथा पढ़ी आयो हां ए वर हुन जे आयो आ कड खरताली गुरु मां चओ तो हां कपड़ा अल्लाह बचाए आमीन चओ ना अल्लाह जिंदा भी ईमान ते रखे खातमो भी ईमान ते नसीब करे अल्लाह वारन सा गड हुजो हिते भी आखिरत में भी इनन दे सदके महबूब मोहम्मद मुस्तफा जी माइयत रफाकत अल्लाह ताला आखिरत में नसीब आमीन चओ मता कपूर ते खड़ी हुजे ने हेडी गर्मी में चरिया थे उमर जो दे वेठा आयो ये अल्लाह जी घोरो थवा तो मेरी तलब भी किसी के करम का सदका रुक इतना बरो ते वेठा आयो अल्लाह ताला के घुराए पांच कुरान जी अग्या कुरान जी महफिल में अल्लाह चूड़े ता के बेहायो कहां से चमन ते थोरैया तो मेरी तलब भी किसी के करम का सदका है सुभान अल्लाह साईं सफा कर रता उतरी दुआ कजो मेरी तलब भी किसी के करम का सदका है कदम ये खुद नहीं उठते उठवाए जाते हैं भाव वजीर खड़ियो छा परे का छला का देखारिए मां सुना नहीं हाने बटरे मानू तो कपड़ा त मुझे कल्ब जा मेरा ई मेरा द्वार में किनकी न धोबिन खा साझुर सवेरा आशिक अब्दुल लतीफ चे मुंह मदिय जा मेरा शल पधरा न कजाए पिड़ में रब हिते भी भारत थई हुते भी आखिरी उस सैयदना उमर फारूक दुआ घुरी अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका शहादतन फी सबीलिक व वफातन फी बलद हबीबिक सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये पहला ये जो जलसो ओ हुन लखो हुकूकुल वालिदैन अरे मुखे खणी चो बियो वरी मौलवी और हुकूकुल वालिदैन तो सुठी तरह तकीर कंदो आ हुनन पहला मुखे जो तो तकीर करे मां वरी हुकूकुल मुखे चवरा के मोकल हुकूकुल वालिदैन ते न कले मसे मौजू हम मां साईं तहां जो इहो हींअर ज़हन में मौज़ू हुजेव त मां ॿिए पासे वञा साईं सम्झे कोन कावड़ में चहिरो नालो अल्लाहुम्मा इन साईं चओ त मां बस का कावड़ न कयो मां सैयद सहे जी खल साईं पासा टुगणा साईं सची ॻाल्हि असां ते मिसाल ठहियल साईं कावड़ न करे बाबा रोज़ का सम्झाए पंहिंजे खे न त मां बस कोन कयां जी बस इने के ता न छड़ा जो है मुजो शागिर्द ता हियन भली मुफ्ती थी वियो हुजे अदा तू भाव है सब वडो तू शाहिद जे बजो ना सामत अल्लाहुम्मा इन्नी असअलुका को कदे औलाद मथे में थी दुआ मुजो पुटरा मुखा मथे पढ़ी दुआ थी दुआ या बडन जी दुआ हुंदी थव असा तो खुश थी असा शागिर्द असा औलाद वधिक पढ़ी वने वधिक दीन में तरक्की करे असा तो खुश थी विदा से परू चांदे जो दौर हो वो मुझी अस्पताल होंदी ओडा रिंद आया वो छोकरे के सुई पियो हना तो छोरो वरी पियो रोए अरे रोई छो तो भेना तो के परू चांडो थियणो वा परू चांडो हो पंहिंजे ला बड़ी एकड़ी नेमत पियो समझे उते पुट के बचे से न ढड़ो होजे से ता के मां को दुआ तो कंद आलिम थींदो हाफिज थींदो दीनदार थींदो अल्लाह वारन जा सोहबत याफ्ता थींदो सभई तहां जन्नती थींदो चओ आमीन 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 अल्लाहुम्मा इन्नी असअलुका शहादतन फी सबीलिक कद में बुधाए
या ॾाढी ॿुधाए लाउड खण आयो आहे वफ़ातन साईं का वॾे बुज़ुर्ग जो नालो खिजे साईं आयो आहे मां चयो पोइ साईं हींअर कुझु मुंहिंजी ॿुधे वरी साईं जी मां ॿुधंदुसि हा साईं हा अल्लाहुम्मा इन्नी तूं मूंखे ॿार खाराईंदे हेॾे सेदे बाग वञी तकीर कया में सोचियोसीं तकीर उहा कजांइ जेका असां कॾहिं सची ॻाल्हि त सही ना हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो नओं किताब वरितो पर नई तरतीब सां हुन मां बि कॾहिं कोन पढ़ियो मां वसी हुते तकीर कई हिकिड़ो कलाक तकीर कयमि अबा अञा हले हेड़ो आशिक़ वठे अञा हले वरी ॿियो कलाक तकीर कयमि अबा बसि कया जी अञा हले वरी टियों कलाक तकीर कयो उन जे दर जो सुवाली हो सभी उन जे दर जा सुवाली तहां असां बि उन जे दर जा सुवाली जंहिंखां नबी बि घुरनि त वॾी बि घुरनि सुभान अल्लाह इन्नी असअलुक शहादतन फी सबीलिक रब मूंखे पंहिंजे दर जे शहादत जो मौत अता फरमाए ॿियो वफ़ातन फी बलद हबीबिक शहादत जो मौत बि अता फरमाए पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे शहर जी वफ़ात बि नसीब फरमाए घणी घणी ॻाल्हियूं साईं ऐसे बड़ो होशियार मां साईं मुआ को ये पटको बदल ख्याल सां भला इहो शुक्र हिकिड़ो त मुंहिंजी तकीर ॿुधे थो ख्याल सां घणी उमर फारूक दुआऊं घुरूं साईं से उस्ताद तूं ॻाल्हाए यार ॿ हिकु पंहिंजे दर जी शहादत ॿियो मौत मदीने जो साहबा जो सही हो त मुमकिन ई कोन्हे को साहबा छा चयो इहो त सही मुमकिन ई कोन्हे केसरे किसरा वारा तो उमर जो नालो था ॿुधनि उन्हनि जी जान में कंबड़ी अची थी वञे या शहादत जो मौत घुर या मदीने जी वफ़ात घुर इहो त मुमकिन ई न आहे कि जे हो घुरे त चऊं न सुभान अल्लाह जे हो चाहे त हुन जे अॻियां त देरी कान्हे न सही थींदो ईअं जे हो चाहे अबा खोले छॾ सोना हा महिरबानी जीअं मां चाहियां ईअं न थींदो जीअं तूं चाहीं ईअं न थींदो जीअं रब चाहे ईअं थींदो चऊं न सुभान अल्लाह ॿुधण ते अचे त मूं गुनहगार जी ॿुधे न ॿुधण ते अचे पंहिंजे नबियनि जी न ॿुधे साईं पंहिंजे रसूलनि जी न ॿुधे अल्लाह समद जो आहे साईं बेनियास जो आहे केरु हुन जे अॻियां पुछे केरु हुन जे ॿुधाए सची ॻाल्हि ॿुधाए दोस्त छोड़ने मूंखे चवंदो दोस्त कुहा ए दादला थो मुहबम शाट कट कया काबी किया बरो तक हम तुझे तो दोस्त कुहा ए दादला थो मुहबम आरा ए खासन खलीलन थे सख्तियों सहा ए साईं हुजे भेटाई त ताई त बजाए हे हाफिज़ा भेटाई अल्लाहु समद बेनियाज साईं के वठी अचे अल्लाहु समद बेनियाज सा करे जा चाहे आशिक अब्दुल लतीफ जे इन्ही मंझ आहे का उन्ही गाल असरार जी घुरियई शयूं पंहिंजे दर जी शहादत मौत मदीने जो पर हो बि मौज में आहे हो बि मूड में आहे सुभान अल्लाह दुआ कर खुदा करे हींअर बि मौज में हुजे मूड में हुजे ही असांजी गर्मीअ में हाज़िरी क़बूल करे असांजा गुनाह माफ़ फरमाए करे जन्नत जो मालिक करे आमीन त चओ यार तो रोई रत फुड़ा रब खे यार रिझाए वञे थो मौज़ू वधंदो बस क्या है घुरियई शयूं इहो न हूंदो शागिर्दनि जा उस्ताद शागिर्द हूंदा हाणे तव्हां चवंदा साईं आहे बादशाह या तव्हांजो उस्ताद हूंदुसि या तव्हांजो उस्तादनि जो उस्ताद हूंदुसि मां इहे चयो त कोन आयो हा अल्लाह बीहे हा अचे हींअर हिते मां क़ुर पुछांसि थो क़ुर जा मां क़बल मां बाद हिकु ई न साईं जंहिंखे ताक़त आहे भले घुराइनि मुफ़्ती साहिब वेठो आहे जहिड़ो जाॻंदो आहे क़ुर बि थी वियो हा हाफ़िज़ो बि कमज़ोर आहे जेको आहे माई जो लाल दुआऊं घुरियई ॿ घड़ियूं साईं इन्नी असअलुक शहादतन फी सबीलिक पंहिंजे रस्ते जी शहादत जो मौत अता फरमाए सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह व वफ़ातन फी बलद हबीबिक पंहिंजे महबूब जे शहर मदीने जी वफ़ात अता फरमाए सुभान अल्लाह त चओ न तो मुझे वॾनि चयो साईं नालो कोन थो खणा साईं मथां ग़लती कढे चओ तो हज़ारों बार तुझ पर ए मदीना में फिदा होता सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हजारों बार तुझ पर ए मदीना में फिदा होता जो बस चलता तो मर कर भी न तुझसे मैं जुदा होता सुभान अल्लाह मैं जाऊं मदीने मेरी औकात नहीं है
मैं जाऊं मदीने मेरी औकात नहीं है अल्लाह जो बुलाए तो बड़ी बात नहीं है। सुभान अल्लाह। हिकिड़ो पढ़ा पोइ ख़त्म किया। मैंने माना कि जन्नत बहुत है हसी। मां शायर लाया ॿुधो सो दोबारा वया सही ॿुधायो मैं ॿुधाए त पोइ मूंखे पचाए ॾियण पर वचन खां। मैंने माना कि जन्नत बहुत है हसी छोड़ कर मदीना न जाऊं कहीं क्योंकि जन्नत में सब है मदीना नहीं और जन्नत मदीने में मौजूद है। सुभान अल्लाह। कॾहिं सम्झाई दुसि साईं हथु करे मां थोरो ॿुधो आहे। अॼु बि सोनहरी अखरनि सां महबूब जे रोज़े अतहर ते इहा हदीस लिखी पई आहे। साईं फरमा मनसार क़बरी वजबत लहू शफाअती। चओ सुभान अल्लाह। साईं फरमा जेको हिकिड़ो दफ़ो अचे मुंहिंजे रोज़े जी ज़ियारत कंदो मां उन जी शफ़ाअत करे उनखे जन्नत में पहुचाई। मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। साईं फरमाए मुंहिंजे मिंबर ऐं मुंहिंजे हुजरे दरमियान जेका बि जॻह या जन्नत जे बाग़नि मंझां हिकिड़ो बाग़ आहे जेको हिकिड़ो दफ़ो ज़ियारत करे उन जे मथां जन्नत वाजिब। सुभान अल्लाह। आमीन। जेके 1400 सालनि खां अबू बकर उमर महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे भाकुर में सुता पिया आहिनि उन्हनि जो केरु थो मुक़ाबिलो करे सघे। सुभान अल्लाह। चओ त अॻिते हलां। साईं पंहिंजे दर जी शहादत पंहिंजे शहर जो मौत अल्लाह चयो त टी बि थो ॾियां। सुभान अल्लाह। चओ हाफ़िज़ उमर रही जा। सुभान अल्लाह। चओ त मूंखे पक थिए ॾिसां बि घटि थो सुञाणा बि घटि थो ॻाल्हि तॾहिं त बसि नथो कयां। इन्नी असअलुक शहादतन फी सबीलिक। पंहिंजे दर जी शहादत अता फरमाए पंहिंजे महबूब जे शहर मदीने में मौत अता फरमाए हुन जी मौज है सही। सुभान अल्लाह। चओ न सुभान अल्लाह। उन वरी टी शइ बि ॾिनी मिंथ करी त ॿुधाए न त ठहियो। फजर जी नमाज़ पतो पढ़ाए अबू लोलो फेरोज़ मजूसी ईरानी मलऊन हुननि जो पीउ फेरोज़ सही उन जी यादि में पाईंदा था। खंजर ज़हर सां ॿुधल खंजर वर में लिकियल सईदना उमर फारूक सफ़ू सिधियूं तकिड़े ख़त्म कयासीं सफ़ू सिधियूं कराए बीठो आहे। पोयां अली हथ ॿधी बीठो आहे अलीअ खे ख़बर न आहे। उस्मान हथ ॿधी बीठो आहे उनखे ख़बर चओ न नाहे। हसन ऐं हुसैन बीठा आहिनि उन्हनि खे ख़बर नाहे। ख़ुदि सैयदना उमर फारूक खे ख़बर नाहे। मालूम थियो त आलमुल ग़ैब केरु आहे अल्लाह। असांजो दोस्त आहे हिकिड़ो भोगाई ते हिकिड़ो मुला हूंदो हो चवंदो मूं वटि जेके महिमान आहिनि मूं वटि ॿिली रखियल आहे 7 महिमान अचनि 7 दफ़ा मियाऊं कंदी। घणा दफ़ा 8 महिमान अचनि त 8 दफ़ा कंदी मियाऊं। हिकिड़ो दफ़ो महिमान आया 8 ॿिली मियाऊं कई 7 दफ़ा। मेहमान अची विया 8 कदमों के नीचे निकल जाए। मूंखे सच में 12 थी पई 12 महीने तव्हांजो क़ुरान खयल आहे मां पंहिंजो प्रोग्राम छॾे थो हीअं लॻो त फेरियूं ॾे मौली साहिब कावड़ी ॾियो साईं फलाणो बि आयो आहे। मां तोखे बि ॾाढा चयो मूंखे नाए खां बिहारे छॾ। मां हुन बुज़ुर्ग जी ॻाल्हि करे उमर फारूक जी तकीर शुरू कई त 3.5 कलाक थी वियसि तकीर पूरी कान थियसि। निकल जाए दम तेरे कदमों के नीचे यही दिल की हसरत यही आरज़ू है। तड़पी करे मुसल्ले ते किरी पियो फौरन अब्दुल रहमान बिन औफ खे वठी करे चई तव्हां मां तड़पा थो मां रब खां घुरी करे शहादत जो मौत घुरियो आहे तव्हां मुंहिंजो ख़्यालु न कयो। तव्हां सजदे रेज़ थी करे पुनल रब जी नमाज़ अदा कयो। तव्हां त दुनिया खे पतो पए मोमिन कटिजी त सघे थो पर हुन जो सजदो छॾे चओ 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 सवाब थी मोमिन कट। हज़रत उमर खे एतिरो नमाज़ जो छो ख़्यालु आहे छो थो नमाज़ पढ़े सही। अल्लाह अकबर। केरु कोन थो ॿुधाए अल्लाह खे राज़ी पोइ कंदासीं फर्ज़ जी ॻाल्हि बि पोइ कंदासीं। अलाह जे हुकुम जी इहो सुहिणो उमर तोखे नथो ॾेखारे मूंखे नथो ॾेखारे पोयां बीठल मुंहिंजे अबे हज़रत हुसैन खे ॾेखारे रहियो आहे। हुसैन मतां कॾहिं तोखे तलवार जे हेठां तीरनि जे हेठां रब जो सजदो करणो पए। अॼु पंहिंजे चाचे उमर फारूक खां नमाज़ अदा करण जो तरीक़ो सिखी वठ। हा हा
मां मञा थो मुंहिंजे अफे करबला जे मैदान में निमाज़ पढ़ी आहे सोना इहा कहिड़ी निमाज़ आहे कि जेका मुंहिंजे चाचे उमर फारूक मस्जिद नबीअ जे मेहराब में तड़पंदे अदा कई सुभान अल्लाह करे समझाईंदुसि मुंहिंजो मौज़ू कचहरीअ में हले पियो न मस्जिद में न मंदर में न बैतुल्लाह की दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती थी तलवारों के साए में कि हाफिज उसी का नाम है मेराज बंदगी मासे दफ्तर हाने तो खुला तू वरी तो खरी पाई हाफिज उसी का नाम है मेराज बंदगी सजदा किया तो सर न उठाया हुसैन जाहिद ऐसे मातद पेहराई चाहिए उस बेनमाजी हुसैनी नाहे मुद्दा तो कराई हुसैनी नाही गज की तो हनाई हुसैनी नाही यो तो वारो पे फिरला जो बन हाने दर किताब लिखो जे नमाज आही फरजुदान मुनन थाहिया अल्लाह बियो वर हेदे पता के नमाज पढ़ कम जनाना ते रोजे सरफा रोटी हूं अल्लाह अकबर अच्छा को हूं कंदुस कोन कंदुस 5 मिनट या 10 मिनट दे त माता की खत्म किया माने मौजू पूरो किया बेटा नथो पढ़ा सी कुरान पढ़ा नमाज पढ़ एक यो अची वियो आहे असां साईं ॿुधा जमालदीन फ़कीर हादी बस फ़कीर मौलूदाई साईं पट कन सां मौलूदाई हूंदा साईं असांजा अॼु मौलवी पटको कोन था ॿधनि तो जहड़ी आयस जी तहड़ी वञा तन दे रात पराए राज में हूंद न पवे मींह आशिक अब्दुल लतीफ चे कंधु खरंदस की मन मारू वड़न जे सिमर पली त परे थी मता पुनल रब मुखे मयार दे आखिरी टाइम ते मूं रब जी नमाज छॾे आए नमाज पढ़ण कम सनाना ते रोज़े सरफा रोटी हूं वल वल कलमा उहे पढ़न नियत जनादी खोटी हूं मक्के मदीने ओ जा वन जड़े कम कार दे टोटरी हूं नमाज पढ़ कम सनन मत नमाज पढ़ जवान जो कम नमाज पढ़ नबियन जो कम नमाज पढ़ सिद्दीकन जो कम नमाज पढ़ शहीदन जो कम नमाज पढ़ औलिया अल्लाह जो कम सैयदना उमर फारूक फरमायो रब जे अगा सजदे रेज़ थी नमाज पढ़ो दवा प्यारियों मां खत्म कई से जख्मन खान दवा वही वही कसर खिलाफत खड़ी आया मुझो पुत्र कथे इब्ने उमर बाबा मां है जीवन अमा आयशा सिद्दीका के दरवाजे ते अमा के वनी मुझा सलाम चो के तुझे रूहानी बच्चे उमर फारूक तो के सलाम क्या हिन मुझी रूहानी अमर के हिकड़ो ही सवाल हलाक औलाद अबे अमा खां केतरा ही सवाल कंदा हिन केतरी फरमाइशूं कंदा हिन मां अॼु ताईं तो खां कहे दुनियावी मादी कह से जो स्वाद न कयो हिकड़ो ही मुझो सवाल पंहिंजे महबूब खामद सां गॾु सुभर लाइ मूंखे बकस ज़मीन ॾेई छॾे सुभान अल्लाह मां त ख़त्म कई 5 मिनट ॿुधी ॿुधिजो महबूब सां गॾु सुम्हण लाइ ज़मीन जो टुकड़ो मुंहिंजो हवाले कर इब्ने उमर दरवाज़ो खड़कायो मंतक़ल बाब केरा अमा माया इब्ने उमर पुट ख़ैर का है अबे उमर फारूक सलाम चिया थई अबे छा चयो अबे चयो पंहिंजे महबूब खामद सां गॾु सुम्हण जे लाइ मूंखे बकस ज़मीन ॾेई छॾ मुंहिंजे अकाबिरीन लिखियो आहे मुंहिंजनि बुज़ुर्गनि लिखियो आहे मुंहिंजनि मुर्शिदनि लिखियो आहे सजदा खां दाह निकिरी वई सजदा खां चीख निकिरी वई जे ए इब्ने उमर इहा जगह मां पंहिंजे लाइ रखी ही हिकिड़ो मुंहिंजो खामद महबूब मोहम्मद मुस्तफ़ा है ॿियो मुंहिंजो अबो सैयदना अबू बकर सिद्दीक़ इहा मां जगह पंहिंजे लाइ रखी ही पर उमर जा मूंखे एहसान अॼु बि यादि आहिनि सुभाणे अल्लाह चओ त मां तकीर ख़त्म कयां जॾहिं मुनाफ़िक़नि मूं ते तुहमत हई महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां गमन जा पहाड़ 30 35 40 ॾींहं थी विया नबी साईं सहाबा सां मशवरो पिया था कनि हज़रत अली मशवरो ॾिनो बीबी फातिमा मशवरो ॾिनो अबू अयूब अंसारी मशवरो ॾिनो सहाबा मशवरो ॾिनो हिकु ॾींहुं महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अम्मा आयशा सिद्दीक़ा खे चयो बीबी साहिबा जेकॾहिं का ग़लती थी वई थई को क़सूर थी वियो थई मूंखे कन में ॿुधाए मां रब सां ॻाल्हि करे तुंहिंजे लाइ माफ़ी घुरी वठंदुसि मां चयो साईं मूंखे त तुंहिंजे मथां एतमाद हो मरण घड़ीअ ताईं तूं मुंहिंजो साथ ॾींदे सहाबा मशवरो ॾिनो हिकु ॾींहुं महबूब मोहम्मद मुस्तफ़ा मस्जिद
अम्मा आयशा सिद्दीका जे घर मां ॿाहिरि तशरीफ़ फरमा थिया अॻियां सैयदना उमर बिन ख़त्ताब चओ सुभान अल्लाह ओ दौर सुहिणा अहिड़ो हो महबूब जे मथां ग़मनि जा पहाड़ हा इजाज़त ॾी त मां चवां अॼु बि जेको महबूब खे रंजाए महबूब जे बीबियुनि पाक बीबियुनि जे मथां तुहमतूं हणे इहो पूरो मुनाफ़िक़ आहे महबूब जे सोहरनि ते जेको तुहमतूं इल्ज़ाम हणे इहो पको मुनाफ़िक़ आहे महबूब फर उमर सभिनी मुझे आयशा जे बारे में मशवरो ॾिनो अॼु ताईं तूं छो चुप आहे चओ सुभान अल्लाह न चवंदे त मां बसि कोन कंदुसि हे मुंहिंजो शागिर्द सुभान अल्लाह चओ हो बि शागिर्द आहे मुफ़्ती आहे त मुफ़्ती आहे उस्ताद हूंदो आहे न पोइ ईअं न चइजे त साईं बादशाह हुमां अबो हाणे बादशाह हुमां उमर अॼु ताईं तूं छो चुप आहे सभिनी मुझे आयशा जे बारे में मशवरो ॾिनो साईं मां मशवरो पोइ थो ॾियां पहिरियां मुंहिंजो अर्ज़ु आहे 30 35 40 ॾींहं थी विया आहिनि तव्हांजे मथां ग़मनि जा ग़ुबार आहिनि मूंखे तव्हां रुॻो महिरबानी करे इहो ॿुधायो आयशा सां निकाह तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां कयो अबू बकर जे मर्ज़ीअ सां जी त न उमर जे मर्ज़ीअ सां जी त न उस्मान जे मर्ज़ीअ सां न तव्हां आयशा सिद्दीका सां निकाह कंहिंजे मर्ज़ीअ ऐं मशवरे सां कयो हो साईं जन ॿई आंगुरियूं मुबारक मथे खणी चयो त अल्लाह जे मर्ज़ीअ सां अल्लाह जे हुक्म सां या अय्यो ॿियो हां टाइम त मां पढ़ां क़ुर बि हदीस बि बेत बि ॿुधायां पर टाइम इहो पूरो थी हिन ॾोह सभु हिन जो अथव जेके मुंहिंजी तकीर वणियो हिन ते मरामत करे या अय्युहन नबिय्यु इन्ना अहललना लक अज़वाजिक महबूब शादियूं तूं कंदो आहे घर वारियूं तुंहिंजियूं हूंदियूं आहिनि इन्हनि जो इंतिखाब मां पुल्हलो रब पाण कंदो आहियां उमर फारूक फरमायो साईं मुनाफ़िक़ मुंहिंजे हवाले कर इन्हनि सां मां पाण थो मुंहुं ॾियां अल्लाह एॾो बि सादो नाहे जो नबी पाक हुजे घर वारी नापाक ॾेई छॾे समझ वाला है ना ये लफ्ज चई करे फौरन फरमायो सुभानक हाजा बुहतानुन अजीम 18 आयतूं अल्लाह गंड नाज़िल कयूं सूरत नूर जो सुभान अल्लाह अल खबीसात नथो समझी त पंहिंजी क़िस्मत खे चओ मां पंहिंजो जलसो बि तुंहिंजे करे छॾे आयुसि 360 मौलवी भला फर्ज़ हिन छा अल खबीसात लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यबात लित्तय्यबीन वत्तय्यबून लित्तय्यबात उलाइक मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम सुभान अल्लाह हाणे सुभान का हाज़ा बुहतानुन अज़ीम जो मां क़बल पुछंदो मां सिन सुभाणे ताईं न ईंदुसि तो तव्हां पाण हाफ़िज़ आहियो साईं पुछांसि मां साईं कई हाफ़िज़ भॼाए छॾिया मां क़बल पुछी वला हाणे त पुराणो थी वियो हा वलौला फोटो तोखे यादि आहे वलौला इज़ समिअतुमूहु क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा हाणे त चओ भला सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम सुभान अल्लाह अज़ीम बुहताना हे त वॾो बुहताना जिब्रील लब्बैक या जलील कहिड़ो फ़ैसिलो लिखा जेको उमर दुनिया जे तख़्ते ते फ़ैसिलो कयो आहे रब अर्शन ते मां इहो फ़ैसिलो मंज़ूर करे वरितो आहे सुभान अल्लाह उलमा खां पुछो न उन में तरमीम है न उन में इज़ाफ़ो आहे साईं उस्ताद साईं तव्हां असां चवंदा आहियूं अमेंडमेंट बि न आहे जेके उमर जा लफ़्ज़ उहे रब जे क़ुरान जा लफ़्ज़ अम्मा आयशा सिद्दीका फरमायो उमर जो मुंहिंजे मथां एहसान आहे सारी काइनात मुंहिंजे मुखालिफ़ ही उमर राय ॾींदो वियो मुंहिंजी सफ़ाईअ में रब क़ुरान पुट छा थो चए अबो उमर थो चए पंहिंजे महबूब खामद सां गॾु बगज़ ज़मीन जा मूंखे ॾेई छॾ सुभान अल्लाह चओ त मां ख़तमु कयां पुट वञी चईंसि महबूब तुंहिंजो आहे चओ न उन जो गुंबज़ तुंहिंजो आहे उन जो रोज़ो तुंहिंजो आहे उन जो मिंबर तुंहिंजो आहे उन जो मिहराब तुंहिंजो आहे नबी तुंहिंजो आहे तूं नबीअ जो आहे असां त ॿिन्ही खे गॾु मिलाइण आया आहियूं ॿिन्ही खे जुदा करण न आया आहियूं वञ चओ अबे खे तोखे इजाज़त आहे मुंहिंजे अकाबिरीन बुज़ुर्गनि लिखियो आहे उमर फारूक तड़पी रहियो हो तड़पंदी हालत में सैयदना इब्ने उमर खां पुछे पुट इब्ने उमर अम्मा कहिड़ो जवाब ॾिनो कि अम्मा इजाज़त ॾेई छॾी आहे
सुभान अल्लाह। अम्मा तुंहिंजे लाइ इजाज़त ॾेई छॾी रोज़ो तुंहिंजे हवाले करे छॾियो उलमा लिखियो आहे उन तड़पंदी हालत में सैयदना उमर फारूक सिर सजदे में रखी करे चयो त मां कान शैउन अहम्मु इलैया मिन ज़ालिक रब्बे किबरिया जी ज़ात जो कसम आहे मूं उमर जे लाइ इन खां वधीक का बि दौलत थी न थी सघे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला तहां असांजे दिलनि में सहाबा अहल बैत जी मोहब्बत पैदा फरमाए आमीन चओ। सची ॻाल्हि त मां त जुमे में बि चवंदो आहियां जीअं असांजे अबू बकर उमर सां मोहब्बत आहे न हसन हुसैन हज़रत अली सां असांजी ईअं